نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم اما بعد ہی بیان ہلے پیو اللہ رب العالمین جی ذات و صفات جو اللہ تعالیٰ سان تعلق رکھण वारा जेके अक़ीदा आहिनि ऐं मुसलमान खे पंहिंजे दिलि में जेके ख़्याल पुख़्ता करणु घुरिजनि उन्हनि जो त हिन में हिकिड़ो अक़ीदो इहो आहे त अल्लाह पाक जूं जेके सिफ़ात आहिनि उहे ज़माने जे एतबार सां उन्हनि में का तरतीब कान्हे त का सिफ़त पहिरीं हुजे ऐं का ॿी सिफ़त पोइ हुजे न, बल्कि तमामु सिफ़ात जेके आहिनि हमेशह खां अल्लाह पाक जे लाइ साबित आहिनि। अहिड़े तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन जे बारे में इहो बि अक़ीदो रखणु घुरिजे त अल्लाह पाक जी ज़ात ते का बि शइ वाजिबु नाहे ऐं लाज़िम नाहे। अल्लाह पाक कंहिं बि ज़ाब्ते ऐं क़ानून जो पाबंद नाहे, जीअं चाहे ईअं करे, उन खां को पुछण वारो नाहे। जेकॾहिं नाउज़ु बिल्लाह पंहिंजी सॼी मख़लूक़ खे जहन्नम में विझी छॾे त हुन खां को पुछण वारो नाहे, ऐं जेकॾहिं हू सभिनी खे जन्नत में दाख़िल करे छॾे तॾहिं बि हुन खां पुछण वारो को कोन्हे। उन अल्लाह खां सवा केरु आहे जेको उन जे मथां कंहिं शइ खे वाजिबु करे? को बि नाहे। या केरु आहे जेको हुन खां पुछा करे? जन्नत वारनि खे जेको अल्लाह ताला जन्नत में दाख़िल फरमाईंदो, इहो अल्लाह पाक जो फ़ज़ुल ऐं करम आहे जो अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत में दाख़िल फरमाईंदो, ऐं कंहिंजो अल्लाह पाक जे मथां को हक़ु कोन्हे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला खे बदा नथो थिए। हिकिड़ो अक़ीदो आहे बदा। कुझु गुमराह माण्हू आहिनि जिन जो अक़ीदो आहे त अल्लाह पाक जे लाइ हू बदा साबित कनि था। बदा जो मतिलबु इहो आहे त बदा जी लफ़्ज़ी माना आहे ज़ाहिर थियणु। जेका ॻाल्हि पहिरीं ख़बर न हुई ऐं उन जो बाद में मालूम थियणु। अल्लाह पाक इन खां मुनज़्ज़ह ऐं पाक आहे, छो त इन सां अल्लाह रब्बुल आलमीन जो नऊज़ु बिल्लाह पहिरीं खां जाहिल थियणु ऐं पोइ इल्मु हासिल करणु इहो साबित थिए थो। ऐं इहो ऐब आहे, माना जहालत अल्लाह जे लाइ नऊज़ु बिल्लाह साबित थिए त इहो ऐब आहे। अल्लाह हर ऐब खां पाक आहे। बाज़ गुमराह माण्हुनि जो इहो अक़ीदो आहे त अल्लाह पाक जे लाइ हू बदा खे साबित कनि था। ऐं बदा जा टे क़िस्म आहिनि। हिकिड़ो बदा फ़िल इल्म, यानी जेको कुझु पहिरीं मालूम हो उन जे ख़िलाफ़ हक़ीक़त ज़ाहिर थी। यानी नऊज़ु बिल्लाह को माण्हू इहो अक़ीदो रखे त पहिरीं अल्लाह ताला खे ख़बर कान हुई, पोइ हिकिड़ी ख़बर हुई, उन खां पोइ उहा ॻाल्हि ख़बर ज़ाहिर थी त हाणे हीअ ॻाल्हि ग़लति हुई। अल्लाह पाक इन खां पाक आहे। बदा फ़िल इरादा, इरादे में बदा, इन खां बि अल्लाह पाक आहे। यानी पहिरीं अल्लाह ताला को इरादो कयो हुजे, पोइ वरी साबित थिए त उहो इरादो ग़लति हो, हाणे वरी ॿियो इरादो कजे। अल्लाह पाक इन खां पाक आहे। टियों आहे बदा फ़िल अम्र, हुक्म में बदा, यानी पहिरीं अल्लाह ताला नऊज़ु बिल्लाह को हुकुम ॾिनो हो, उहो ग़लति साबित थियो, उन खां पोइ वरी अल्लाह ताला ॿियो हुकुम ॾेई छॾियो। त बदा जे अक़ीदे में जेके माण्हू नऊज़ु बिल्लाह गुमराह फ़िरक़ा आहिनि जेके बदा जो अक़ीदो रखनि था, त पोइ इन सां अल्लाह ताला जो नऊज़ु बिल्लाह जाहिल थियणु ऐं ग़लति इल्मु रखण वारो हुअणु ऐं ग़लति इरादो करण वारो थियणु ऐं ग़लति हुकुम ॾियण वारो थियणु साबित थिए थो। ऐं इन सभिनी खां अल्लाह पाक आहे। इन करे इहो अक़ीदो इन क़ाबिल कोन्हे जो इन जो को बि माण्हू क़ाइल हुजे। असल में जेके मनसूख़ थींदियूं आहिनि आयतूं, मनसूख़ थींदियूं आहिनि आयतूं, मसलन हिकिड़ी आयत अल्लाह रब्बुल आलमीन नाज़िल कई, उन खां पोइ वरी अल्लाह रब्बुल आलमीन उन खे मनसूख़ करे छॾियो। त यानी इन में यहूदी जेके हुआ उन्हनि एतिराज़ु कयो त इहो जेको आहे सो नऊज़ु बिल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जे शान जे ख़िलाफ़ु आहे, छो त इन मां इहा शइ ज़ाहिर थिए थी। माना अॼु अल्लाह पाक हिकिड़े मौक़े ते अल्लाह पाक हिकिड़ो हुकुम ॾिनो, पोइ वरी ज़ाहिर थियो त नऊज़ु बिल्लाह इहो हुकुम ग़लति हो, हाणे वरी ॿियो था हुकुम तब्दील करियूं। इहो मतिलबु मनसूख़ थियण जो मतिलबु इहो कोन्हे। मनसूख़ थियण जो मतिलबु इहो आहे अल्लाह पाक खे शुरूअ में ई ख़बर हुई त हीउ जेको हुकुम आऊं इन्हनि खे ॾियां पियो पंहिंजे बंदनि खे, उहो हेसि ताईं हलंदो,
पर इहा ख़बर अल्लाह ताला पंहिंजे बंदनि खे कान ॾिनी ताऊं हिन हुकुम खे हेसि ताईं हलाईंदुसि। अल्लाह जे इल्म में पहिरीं हो त हिननि खे हीउ हुकुम हेसि ताईं ॾियणो आहे, पोइ वरी जेॾीमहिल उहो वक़्तु आयो त अल्लाह रब्बुल आलमीन उहो हुकुम तब्दील करे छॾियो। इन में को नौज़ बिल्ला अल्लाह पाक जे इल्म जी या फ़ैसिले जी का ग़लती कान थी साम्हूं अचे। इन जो मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़ो हकीम या डॉक्टर उहो कंहिं मरीज़ खे जेको आहे तपासे ऐं सॼो कुझु चेक करे पोइ उहो चए थो हिकिड़ो नुस्ख़ो लिखे थो, हिकिड़ी दवा लिखे थो। हुन डॉक्टर खे ओॾी महिल ई ख़बर आहे त हीअ दवा मूंखे दाइमी तौर ते हिन खे कान्हे हलाइणी, बल्कि हिकिड़ो हफ़्तो 2 हफ़्ता हू हुनखे हलाए थो, पोइ चए थो तूं मूंखे जेको आहे तूं हफ़्ते खां पोइ वरी ॿुधाए, वरी पोइ हुनखे साॻी दवा लिखी थो ॾिए, वरी चए थो हफ़्ते खां पोइ वरी ॿुधाए। हाणे पोइ वरी हू जेको आहे सो दवा तब्दील थो करे छॾे। हाणे मरीज़ ईअं कोन थो चई सघे त डॉक्टर साहिबु मूंखे ॻाल्हि ॿुधायो त जेका तव्हां पहिरीं मूंखे दवा लिखी ॾिनी हुई उहा ग़लति हुई छा? जे ग़लति कान हुई त तव्हां तब्दील छो कई? ऐं जेकॾहिं ग़लति हुई त जेको आहे ग़लति हुई सही हुई त पोइ तव्हां उनखे ई जारी रखो आहे, उनखे तव्हां तब्दील छो कयो? पर जेकॾहिं उहा सही कान हुई त ओॾी महिल तव्हां मूंखे ग़लति दवा छो ॾेई छॾी हुई? ओॾी महिल तव्हां ग़लती कई ऐं हाणे तव्हां डॉक्टर चवंदो त मूं ग़लती कान कई आहे, पहिरीं बि जेको आहे सो तोखे मूं सही दवा ॾिनी, मूंखे तोखे हीअ दवा एसि ताईं हलाइणी हुई जो तुंहिंजी हिन स्टेज ते तुंहिंजी तबियत पहुचे, उन खां पोइ वरी मूंखे तोखे ॿी दवा बदिलणी हुई, उहा मुंहिंजे पहिरीं ज़हन में हो। हिन में न को पहिरें नुस्ख़े लिखण में मूंखां ग़लती थी आहे, न को ॿिए नुस्ख़े लिखण में मूंखां ग़लती थी आहे। ईअं ई अल्लाह रब्बुल आलमीन जे इल्म में आहे त बंदनि खे ही अहकाम ॾियणा आहिनि, हेसि ताईं ॾियणा आहिनि, उन खां पोइ इहे अहकाम मनसूख़ करे वरी मूंखे हीअं करे ॾियणा आहिनि। अल्लाह रब अक़ाइद जेके आहिनि उहे तमामु अहम आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बंदे खां जेको मुतालबो करे थो उन में सभिनी खां पहिरीं मुतालबो बंदे खां आहे त तूं पंहिंजो अक़ीदो सही कर। उन करे ऐं अक़ाइद जी दुरुस्तगी बि तमामु आसान आहे ऐं अक़ाइद जी तबाही बि तमामु आसान आहे, छो त ही इल्मी शयूं आहिनि। जेकॾहिं सही अक़ीदा माण्हू ॿुधा या पढ़िया ऐं दिलि तस्लीम कयो त हीअं ई आहे, बसि अक़ीदो सही थी वियो। ऐं जेकॾहिं ग़लति शयूं माण्हू पढ़ियूं या ॿुधियूं ऐं उनखे दिलि तस्लीम करे छॾियो त पोइ अक़ीदो फिटी वियो। इन ई करे चवंदा आहिनि त जेके ग़लति क़िस्म जा माण्हू अॼुकल्ह नेट ते ऐं फेसबुक ते ऐं यूट्यूब ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ग़लति अक़ीदनि वारा माण्हू अचनि था त हर हिक खे न ॿुधिजे, उलमाए अहले हक़ खे ॿुधिजे, वरना असां वटि एतिरो इल्मु कोन्हे जो असां हुननि जी ग़लति ॻाल्हि ॿुधी ऐं असां सम्झी सघूं त हीउ ग़लति पियो ॻाल्हाए। थी सघे थो असां हुननि जी ग़लति ॻाल्हि खे सही सम्झूं त पोइ त असां अक़ीदो ख़राबु करे वेठासीं। इन करे जेको आहे सो अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी जी, हर मुसलमान जी अक़ीदे जी आमाल जी हिफ़ाज़त फ़रमाए ऐं अल्लाह ताला असां सभिनी खे पंहिंजे चाहत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन्नार। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नअूज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नअूज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह।
ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم وصلى الله تعالى على حبيبه محمد وعلى آله وأصحابه وبارك وسلم آمين آمين.